नाज़िन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालूं खेपरो लॻ ॻोठ डिंग में 6 वरियनि जी नींगरी वाटर कोर्स में ॿुॾी फोत। नींगरी जो मड़ घर पहुचाइण ते घर में कोरां मची वियो। खेपरो वेझो खाई थाणे जे हद में ॻोठ डिंग मोरी में 6 वरियनि जी ॿाड़ी अजनी धी नेनू कोली पानी ओनू हुजण सबबि ॿुॾी वई। इतला ते वारसनि नींगरी खे पानी मां कढी तालका अस्पताल खेपरो आंदो, जिते ड्यूटी डॉक्टर पारां नींगरी जे फोत थियण जी तस्दीक कई आहे ऐं ॿाड़ी जो मड़ घर पहुचण ते घर में कोरां मची वियो। नाज़िन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालूं खेपरो लॻ ॻोठ डिंग में 6 वरियनि जी नींगरी वाटर कोर्स में ॿुॾी फोत। नींगरी जो मड़ घर पहुचाइण ते घर में कोरां मची वियो। खेपरो वेझो खाई थाणे जे हद में ॻोठ डिंग मोरी में 6 वरियनि जी ॿाड़ी अजनी धी नेनू कोली पानी ओनू हुजण सबबि ॿुॾी वई। इतला ते वारसनि नींगरी खे पानी मां कढी तालका अस्पताल खेपरो आंदो, जिते ड्यूटी डॉक्टर पारां नींगरी जे फोत थियण जी तस्दीक कई आहे ऐं ॿाड़ी जो मड़ घर पहुचण ते घर में कोरां मची वियो।